बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जूं चूंडूं। अहमद नवाज़ पेचू हो सदर चूंडिजी वियो। दम दस्तगीर ऐं अल हुसैनी पैनल में मुक़ाबलो थियो। दम दस्तगीर पैनल मां अहमद नवाज़ पेचू हो 108 वोट खणी सदर चूंडिजी वियो, जॾहिं त संदसि बाक़ी समूरो पैनल हाराए वियो ऐं मिसरी ख़ान जखराणी 102 वोट खणी हाराए वियो ऐं संदसि बाक़ी समूरो पैनल खटे वियो। नए चूंडिजी आयल उहिदेदारनि में सदर अहमद नवाज़ पेचू हो, नायब सदर ज़ाहिद हुसैन सूमरो, जनरल सेक्रेटरी मुज़फ़्फ़र रिंद, जॉइंट सेक्रेटरी GM सूमरो, लाइब्रेरियन वहीद बाघो ऐं ख़ज़ानची अब्दुर्रहमान मुग़ल शामिल आहिनि। जैकब न्यूज़ सथ पारां खेनि वाधायूं पेश कजनि थियूं। जैकबाबाद में ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ भाइटियुनि जो क़ुरान पाक खणी चाचे ख़िलाफ़ एहतजाज। कूड़ो केस दाख़िल कराइण ते दाहूं। ॻोठ अब्दुल रसूल खोसो वासी औरतनि अंजुम आरा। तबस्सुम खोसो ऐं ॿियनि ॿिए ॾींहुं बि पाक किताब खणी चाचे अब्दुल सत्तार खोसो, ज़ुल्फ़िकार खोसो ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो त वालिद जे फ़ौत थियण बाद चाचे लालच में अची 1000 जरेब ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। आवाज़ उथारण ते असांजे माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। पुलिस बि उन्हनि जो साथ ॾिए थी। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो करियूं था त नोटिस वठी चाचे ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जैकबाबाद जो नौजवान सहाफ़ी वसीम बालम बिरोही कैंसर विघे फ़ौत। सहाफ़ी वसीम बालम बिरोही सीनियर सहाफ़ी बालम बिरोही जो फ़र्ज़ंद हो, जेको कुझु अरसो पहिरियां गले जे कैंसर सबबि सख़्त बीमार थी पियो ऐं संदसि इलाज कराची जी ख़ानगी अस्पताल मां हलंदड़ हो। मरहूम जी जनाज़ा नमाज़ फोर्स ग्राउंड ते अदा करण बाद खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। नौजवान सहाफ़ी वसीम बालम बिरोही जे लाॾाणे ते जैकब न्यूज़ सथ पारां संदसि वारिसनि सां ॾुख जो इज़हार कजे थो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में साले पट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज। कंदकोट में अजय कुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर दिलीप कुमार ठाकुर, प्रेस क्लब जे सदर अली हसन मलिक, जनरल सेक्रेटरी लियाकत खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में सहाफ़ियुनि पारां एहतजाज कयो वियो। हमायूं शरीफ़ में सहाफ़ियुनि धरती धणी टीम शिकारपुर पारां शाबिद अबड़ो, मंसूर चांडियो, राजा खान सदायो, तारिक अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में जागण हमायूं लिंक रोड ते अजय कुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। धाबेजी में अजय कुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते धाबेजी प्रेस क्लब अॻियां मक़सूद अहमद जोखियो, ज़ुल्फ़िकार ख़ास खैली, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान आसिफ़ जोखियो, STP अॻवान उमर नाहियो ऐं ॿियनि जी अॻवानी में धाबेजी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि IG सिंध खां घुर कई त अजय लालवाणी जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार करे मथनि दहशतगर्दी जो केस हलायो वञे। गड़ियसन वेझो कुत्ता विढ़ाइण सां जमालिन ऐं कंडराणियुनि में झेड़ो। औरतनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ गुलशेर कंडराणी में कुत्ता विढ़ाइण वारी ॻाल्हि तां थियल झेड़े जे नतीजे में ईसा जमाली, मोहम्मद अली जमाली, जवाई ख़ातून ऐं हलीमा जमाली समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़ख़्मी ईसा जमाली मूजिबि कंडराणी बिरादरी जा माण्हू असांजे घर या कुत्ता विढ़ाए रहिया हुआ, मना करण ते झेड़ो थी पियो। ॾहकी में ॻोठ बहराम शरवासी जो बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। नज़ीर अहमद शर मीडिया अॻियां दाहींदे चयो त बिरादरी जे बासरनि माशूक, नूरो, जमालदीन ऐं ॿियनि घर ते हमिलो करे बांह भञी छॾी आहे। जवाबदार मुंहिंजे घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। रेती पुलिस बि साणनि ॿिट बणियल आहे। बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। होॾां इल्ज़ाम हेठि ईंदड़ माशूक शर जो चवणु हो त नज़ीर शर मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं हाणे ग़लति बयानी करे थो। ज़मीन जो खातो बि मूं वटि मौजूदु आहे। घोटकी लॻ चन्ना स्टॉप वटि कारें इल्ज़ाम तां हमले ख़िलाफ़ कोलाची बिरादरी जो एहतजाज। B सेक्शन थाणे जी हद ॻोठ लश्कर ख़ान वासिन सरदार पठान ख़ान कोलाची, दादन ख़ान कोलाची, सलीम ख़ान कोलाची ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बिरादरी जे कुझु बासरनि इमामदीन कोलाची, माशूक कोलाची, एजाज़ अहमद कोलाची ऐं ॿियनि असांजे दादन ख़ान कोलाची ते कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणी हमलो कयो आहे, जेके 13 लख ऐं संग चटी जी घुर कनि था। असीं वसवारनि खे अपील था करियूं त नोटिस वठी असांजी मदद कई वञे। कंदकोट जे कच्चे वारे इलाइक़े में चाचड़ जागीराणी तकरार भड़की पियो, 2 ॼणा ज़ख़्मी। दुरानी महर थाणे जी हद ॻोठ अर्ज़ मोहम्मद चाचड़ में जागीराणी ऐं चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। धुरियुनि पारां हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई। नतीजे में गोबर चाचड़ ऐं इब्राहिम चाचड़ समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बडाणी में 11,000 वोल्टेज तार किरी पई, जानी नुक़सान जो ख़तरो। सेप्को जी लापरवाही सबबि केतिरनि कलाकनि खां 11,000 तार भुट्टा मोहल्ला में किरियल रही, पर सेप्को अमलो न पहुतो। शहरनि मूजिबि बिजली जूं तारूं टुटण रोज़ जो मामूल आहे, जंहिं सबबि सख़्त ख़ौफ़ में वरतल आहियूं। ऐं सांगड़ ऐं जरवार में अंग्रेज़ साम्राज सां मुहादो अटकाईंदड़ हुर तहरीक जे अज़ीम सरवान शहीद सूर्य बादशाह जो 78हों योम शहादत मल्हायो वियो। सांगड़ तक़रीब में अॻूणे MPM मोहम्मद बख्श ख़ास खैली, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम महर, प्रोफेसर मुबीन वसाण समेत समें माण्हुनि शिरकत करे सूर्य बादशाह जे 78हें योम शहादत जे मौक़े ते भेटा पेश कई। अॻवाननि जो चवणु हो त सूर्य बादशाह हिन धरती जी आज़ादी लाइ शहादत त क़बूल कई, पर अंग्रेज़ साम्राज जी कान न कढी।
संदस अज़ीम कुर्बानी सिंधन समेत बरे सग़ीर जे समूरन माण्हुनि जो ॻाठ फ़ख़्र सां ऊचो कयो आहे। जरवार में जिद्दोजहद एक्शन कमेटी सिंध पारां शहीद सूर्य बादशाह जी वरसी जे मौक़े ते संदस तस्वीर आॾो मेणबतियूं ॿारे गुलनि जी वर्खा कई वई। इन मौक़े ते फ़क़ीर रमज़ान कलवड़, कमाल महर, मीर हसन लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। थी हुयूं हिन ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।